संजर चांग मां ख़बर ॾींदा हलूं त संजर चांग वेझो तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर में ज़ोरदार टक्कर, हिकु औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। संजर चांग थाणे जे हद ॻोठ रईस कमाल खान चांग जे लिंक रोड ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल ट्रैक्टर सां टकराइजी पियो, जंहिं जे नतीजे में मुड़ुसु सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मियुनि में 30 वर्ष जो रामजी कोहली ऐं संदसि ज़ाल राणी सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे संजर चांग पुलिस रूरल हेल्थ सेंटर चंबड़ मुंतक़िल कयो आहे। संजय चांग पुलिस ट्रैक्टर ड्राइवर ऐं ट्रैक्टर खे पंहिंजी हिरासत में वठी छॾियो आहे। रामजी कोहली जी हालत ॻणती जोगी हुअण करे हैदराबाद रेफर कयो वियो आहे। ॿुधाए पियो वञे त रोड हादसे जो शिकार थियल ज़ाल मुड़ुसु मज़दूरी खां पोइ संदसि ॻोठ रईस लखी मोहम्मद रिंद वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।